अस्सलाम वालेकुम दोस्तों, माया तव्हांजो दोस्त मुजाहिद जमाली तव्हां ॾिसी रहिया यूट्यूब ऐं फेसबुक चैनल। दोस्तों, इमरान खान जेको चए थो दुनिया जे हथ में कोन्हे, माण्हुनि जे हथ में कोन्हे। इंसान खे ज़लील करणु, इज़त ज़िलत सिर्फ़ु अल्लाह ताला जे हथ में आहे। ऐं इहा अॼु ॻाल्हि साबित थी वई आहे त इज़त ऐं ज़िलत अल्लाह जे हथ में आहे। सॼो मुल्क ऐं सॼी हुकूमत इमरान खान जे जेको आहे सो ख़िलाफ़ु आहे ऐं इमरान खान खे ज़लील करणु ऐं बेइज़्तो करण जे पोयां आहे। पर अल्लाह ताला उन शख़्स जी इज़त कई आहे त हींअर बि अल्लाह ताला उन जी इज़त कई आहे। अवाम जे दिलि में हुन जे लाइ एॾी इज़त ऐं मक़बूलियत आहे जो यकीन ॼाणो इतबार नथो अचे। दोस्तो, मां हिकिड़ो सिंध जो रहाशी आहियां, सेवण शरीफ़ सिंध जो रहाशी आहियां ऐं मां इमरान खान कॾहिं ज़िंदगीअ में आमो साम्हूं बि न ॾिठो। हालांकि असांजे सेवण शहर में जलसो थियो वॾो उनजो लालबाग में, तॾहिं बि मां न वञी सघियुसि ऐं मां उनखे साम्हूं कॾहिं बि न आहे ॾिठो। पर यकीन ॼाणियो, जॾहिं बि इमरान खान जी ॻाल्हि अचे थी त हिकिड़ी दिलि में हिकिड़ी माना जेको आहे सो एॾी इज़त ऐं एॾो माना मक़ाम फील थिए थो इमरान खान जे लाइ। हालांकि मुंहिंजो न ॾिठल आहे, न मुंहिंजो उन सां को तालुक़ु आहे, उन जे बावजूदि बि इन जो मक़सदु छा आहे जो अल्लाह ताला इंसाननि जे दिलि में कंहिं शख़्स जे लाइ इज़त जे फ़ैसिलो करे थो, इज़त ॾियण जो, त पोइ अल्लाह ताला दिलनि जो मालिक आहे ऐं अल्लाह साईं दिलनि मां ई इज़त पैदा करे थो। दोस्तो, खोड़ दोस्तनि खे मूं ईअं ॾिठो आहे ऐं खोड़ दोस्तनि सां मां मिलियो बि आहियां, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल बि मूं कई आहे ऐं उन्हनि दोस्तनि जो इहो चवणु आहे त असांखे ई ख़बर नथी पए ऐं असांखे ई सम्झ में ॻाल्हि नथी अचे त हिकिड़ी दिलि मां फीलिंग इमरान खान जो जॾहिं नालो अचे थो, इमरान खान जो जॾहिं बयानु था ॿुधूं त हिकिड़ी दिलि में फीलिंग थी पैदा थिए त इहो शख़्स करप्ट न आहे, इहो शख़्स कूड़ो न आहे ऐं ऑटोमेटिक दिलि मां उन शख़्स जे लाइ इज़त वारा ऐं इज़त थी पैदा थिए। इन जो मक़सदु आहे अल्लाह ताला उन जी हिफ़ाज़त करे थो ऐं अल्लाह ताला ई इमरान खान जी हिफ़ाज़त कंदो ऐं उहो सचो माण्हू आहे, ख़ुददार माण्हू आहे। ॾिसो दोस्तो, असांजे मुल्क में अहिड़ी बदकिस्मती आहे जो सिधे ऐं सुठे माण्हूअ खे छॾनि ई नथा हिन मुल्क में। अहिड़ी के ताक़तवर शख़्सियतूं आहिनि हिन मुल्क में असांजे में। भुट्टो साहब हक़ सच जी ॻाल्हि कई त भुट्टे साहब खे बि हुननि माराए छॾियो ऐं फांसी ॾियारे छॾियो। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहब जॾहिं हक़ जी ॻाल्हि कई, सच जी ॻाल्हि कई, त मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खे जेको आहे सो माराए छॾियो। दोस्तो, असांजे मुल्क में एॾी बदकिस्मती आहे जो असांजे मुल्क में इमरान खान हक़ सच जी ॻाल्हि कई त इमरान खान खे ॿ चकर अटैक करे मारण जी कोशिशि कई वई। सो अल्लाह ताला उनखे बचायो, अल्लाह साईं उन जी इज़त कई। त दोस्तो, हक़ सच माण्हूअ खे सुञाणियो, हक़ सच माण्हूअ जी इज़त कयो ऐं उन जे पोयां लॻो। दोस्तो, हे बि खोड़ पार्टियूं आहिनि, पीपुल्स पार्टी आहे, नवाज़ शरीफ़ जी पार्टी आहे। यकीन ॼाणियो, उन खे ॾिसण जे लाइ दिलि नथी चए इंसान जी। हींअर एॾा माना जेको आहे सो नंगा ऐं जेको आहे सो उन्हनि खे एॾी माना बदहाली थी वई आहे जो यकीन ॼाणियो टीवीअ ते अचनि था, ॾिसण जे लाइ दिलि नथी चए। इमरान खान खे नंढे ॿार खे बि ॾिसण जे लाइ दिलि चए थी, नंढे ॿार वटि बि उन जी इज़त आहे। दोस्तो, अॼोको वीडियो एतिरो ई हो। घणे मां घणो शेयर कयो वीडियो खे, वॾी महिरबानी।